दरिया ते तकरारी कैनाल ठाहिण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ पीपी जो सख़्त रद्दअमल। तकरारी कैनाल ते सिंध असेंबली जो ख़ासि इजलास 13 मार्च ते घुराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध असेंबली जो ख़ासि इजलास 1 पॉइंट एजेंडा ते बदल हूंदो। इजलास में सिंध दरिया ते तकरारी कैनालनि ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं, आमिर सुप्रो खां अपडेट कजो। जी बिल्कुल सिंधु दरिया ते तकरारी कैनालनि ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जो सख़्त रद्दअमल अची चुको आहे। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ सिंध असेंबली जो ख़ासि इजलास 13 मार्च ते घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध असेंबली जो इजलास ख़ासि 1 यूनिट एजेंडा हूंदो, जंहिं ते सिंध असेंबली जे इजलास ते तकरारी कैनालनि ख़िलाफ़ ठहराव पिणु मंज़ूर कयो वेंदो। इजलास दौरान सूबाई हुकूमत कैनालनि बाबति हिकमत अमली जोड़ींदी। ॿिए मां तव्हांखे ॿुधाईंदोमांसि, वाज़िह रहे त सदर आसिफ अली ज़रदारी अॼु पार्लियामेंट जे इजलास में जेको आहे ख़िताब दौरान चयो त सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे फ़ैसिले जी हिमायत नथो कयां, इनकार कयां थो ऐं वफ़ाक़ी सरकार खे पिणु इहो मशवरो ॾिनो त सिंधु दरिया मां निकिरंदड़ जेके कैनाल आहिनि उहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। वॾी महिरबानी आमिर।